डूंगर ॾुखो इनखे तपी कंदे को डूंगर ॾुखो इनखे तपी कंदे को तुंहिंजे पाण पब जा त लिंग मुंहिंजा लो कंहिंजो कोन्हे ॾो अमर मूंसी ईअं कई पुनू काण पब में मर मथा ॾेई पुनू काण पब में मर मथा ॾेई त सर्दियूं सभई वाखाण वेठियूं मोटी मरा माए मोटण खां अॻे मरा मोटी मरा माए मोटण खां अॻे मरा मथे पोइ करियां खून मुंहिंजो जेॾे कामरेड हैदर बख्श जतई सोशलिस्ट स्कूल में वेठल सुजाग ऐं सुजाग भाइरो दोस्तो जिदोजहद जे मैदान में भेटाई के किरदारनि जीअं हलंदड़ मुंहिंजी भेनरूं मुंहिंजा महिमान सभिनी खे जीए सिंध जीए लती दोस्तो भेटाई असांजी सिंध जी तारीख़ जो उहो हिकिड़ो फ़र्द आहे उहो किरदार आहे जंहिंजो समूरो कलाम सिंध जी हासिलात जो रूह आहे भेटाई जो कलाम सिंधी अदब सिंधी ॿोली सिंध जी तारीख़ जो निचूड़ तत्व ऐं पूर्णता आहे लतीफ़ तारीख़ जो उहो वाहिद फ़र्द आहे जे सिंध जी समूरी तारीख़ खे पंहिंजे कलाम में सहेड़ियो आहे भेटाई खे जेकॾहिं असां इंसान दोस्त शाइर चऊं अवाम दोस्त शाइर चऊं मज़लूम ऐं ग़रीब दोस्त शाइर चऊं औरत जे हक़नि जो शाइर चऊं त उन में को बि वधाउ न आहे लतीफ़ जी शाइरी जा हज़ारे मौज़ू आहिनि हज़ारे किरदार आहिनि हज़ारे हवाला आहिनि पर अॼु असां हिते मुख़्तसिर तौर ते हिन लतीफ़ी फ़हम खे लतीफ़ी फ़िक्र खे सम्झण में कुझु असां मौज़ू रखिया आहिनि जिन ते मुंहिंजा मुक़रर दोस्त तव्हां सां मुखातिब थींदा असांजे नसीराबाद शहर सां असांजो तमामु प्यारो मोहसिन आलिम माण्हू मुतरजम दोस्त तमामु घणो लिखियो घणो पढ़ियो नगर चनाए जेको मौज़ू आहे शाह लतीफ़ जी शाइरी जो तारीख़ी पस मंज़र उन खां पोइ असांजो ॿियो दोस्त रमज़ान दल आहे जेको लतीफ़ जो पारखू आहे लतीफ़ जो आशिक़ आहे असां तव्हां सभई भेटाई सां प्यार कयूं था भेटाई सां मोहबत कयूं था छो त भेटाई जी शाइरी में असां आहियूं असांजी सिंध आहे असांजी ॿोली आहे असांजी धरती आहे मुख़्तलिफ़ सवाल आहिनि उन्हनि सवालनि जा जवाब दोस्त ॾींदा असां इहो सच आहे त कंहिं बि शाइर जी अदबी परख करण जे लाइ उन जे दौर जो जाइज़ो सम्झणो पवंदो आहे जाइज़ो करणो पवंदो आहे भेटाई खे सम्झण जे लाइ बि उन दौर खे ॾिसणो आहे उन जी हालतुनि खे ॾिसणो आहे त मां सभ खां पहिरियां पंहिंजे मोहसिन पंहिंजे तमामु प्यारे आलिम दोस्त नगर जना खां लतीफ़ जे हवाले सां मां सुवाल कंदुमि त 17वीं सदी जी पुॼाणी आहे 18वीं सदी जी शुरुआत आहे सदी ॾिठी उन दौरान लतीफ़ दौरान सियासी समाजी ऐं मज़हबी हालतूं कहिड़ियूं हुयूं उहे कहिड़ियूं तहरीकूं हुयूं उहो कहिड़ो सियासी माहौल हुयो उनखे साईं नगर जना शाह जी शाइरी जे तारीख़ी पस मंज़र में असां तव्हां ताईं पहुचाईंदा साईं नगर जना महिरबानी जी लतीफ़ भेटाई जेतिरो वॾो शाइर आहे जेतिरो वॾो ॾाहो बुलंद पाए जो मुफ़क्किर आहे उनजी शाइरीअ में जेको दर्द आहे दाह आहे पुकार आहे उनजी शाइरीअ में जेका पीड़ा आहे घणा पासा इंसानी ज़िंदगी जी तस्वीर आहे
उहा हुन जी ज़ाती विलोड़ हुन जे शऊर जो पिरतो त ज़रूरु आहे पर उन खां अलावा जीअं मुंहिंजे दोस्त पाण वज़ाहत कई त इहो मुमकिन ई न आहे त का उथल पुथल न हुजे को ॾाढ ऐं ॾमर न हुजे को जबर न हुजे को ज़ुल्म ऐं कीस न हुजे ऐं एॾी वॾी दाह थी सघे न रुॻो भिटाईअ जो जेको पंहिंजो दौरु आहे 1699 खां 1752 ताईं पर आउं सम्झां थो जीअं दोदे सुमरे खे फौत थिए सदियूं गुज़री चुकियूं ऐं अयाज़ पोइ बि दोदे सुमरे जो मौत नाले हिकिड़ो ज़बरदस्त अपेरा लिखियो ऐं सम्झां थो इहो मुमकिन ई न आहे त भिटाई जहिड़ो वॾो आलिम दाना ॾाहो मुफ़क्किर क़िस्म जो माण्हू जीनियस माण्हू वो पंहिंजे दौर ऐं हालतुनि ऐं पंहिंजे माज़ीअ खां बेख़बर हुजे पंहिंजे आस पास खां बेख़बर हुजे इहो मुमकिन ई कोन्हे ऐं जेकॾहिं थोरो पोइते वञूं भिटाईअ जे ज़माने सां लॻोलॻ जेके हालतूं आहिनि 1522 इन साल खां जेकॾहिं असीं समन जे दौर खां पोइ 1699 1522 जे विच में को घणो वॾो फ़र्क़ु कोन्हे को त इन दौर में असीं जेकॾहिं सिर्फ़ु सिंध जी हालतुनि खे ॾिसण जी कोशिशि कयूं त कंधार में शाह बेगर ग़ौन बाबर जे अचण जे करे सिंध ते का करे अचे थो ऐं बाबर जे पुठियां शेबानी खाना ऐं शाह इस्माइल सफ़विया ऐं उहो कंधार जंहिं अॻिते हली सिंध में हिकिड़ी चवणी हिकिड़े पहाके खे जनम ॾिनो अवामी इज़हार जो उहो दर्द उन चवणी जी शकिल में आयो तॾहिं सिंधड़ी तोखे कंधार जोखो त अरगोन सिंध में अचनि था ऐं भिटाई खां थोरो ज़मानो अॻु असीं ॾिसूं था त सिंध में हिकिड़ी अवामी मज़ाहमत सिंधियुनि जी छड़ विछड़ जंग जी सिंधियुनि जे क़त्लेआम जी रतो छाण जी उहा वॾी तारीख़ आहे वॾी इन माना में त उन जूं जिदोजहदूं आहिनि उहे एॾियूं शानदार जिदोजहदूं आहिनि एॾियूं ताक़तवर जिदोजहदूं आहिनि भिटाईअ खां थोरो टाइम अॻु जी ॻाल्हि आहे हिकिड़े ॾींहं में माण्हू पंहिंजा माल ढगा ॿार बच्चा घर घाट छॾे पंहिंजे कबीले समेत हज़ारनि जी तइदाद में माण्हू पंहिंजा इलाइक़ा छॾीनि था शहर छॾीनि था ऐं उहे जबलनि में बयाबाननि में रूपोश थी वञनि था ऐं अरगोननि सां चोटूं खाइनि था ऐं असीं ॾिसूं था त हिकिड़े ॾींहं में माना इहे राता आहिनि उन दौर जी उहा वेढ़ आहे उहा जिदोजहद आहे शानदार जिदोजहद आहे भिटाई खां थोरो अॻु जंहिंमें असांखे हज़ारनि जी तइदाद में 25,000 30,000 माण्हू मरंदे क़त्ल थींदे वतन तां वारजंदे पंहिंजे नंगनि ऐं दंगनि तां निसार थींदे नज़र अचनि था त भिटाई खां अॻु में इहो जेको अरगोननि जो दौरु आहे इन दौर में तमामु वॾी उथल पुथल मनाई समेजा उंडड़ दल तमामु घणा माण्हू शोरा जन वॾियूं चोटूं खाधियूं ऐं ईअं बि थियो आहे त अरगोननि जो लश्कर पंहिंजे जासूसनि जे इतलाह ते ओचितो उन्हनि माण्हुनि ते जेके माण्हू पंहिंजा ॿार बच्चा वठी पंहिंजा ढोर ढगा माल मता खणी जबलनि में रूपोश थिया आहिनि हुकुमरान धारियनि हुकुमराननि सां वेड़ करण जे लाइ उन्हनि माण्हुनि ते अरगोन काहे था वञनि ऐं उहे माण्हू मौक़ो मिलण ते कॾहिं सेवण ते हमिलो था कनि जेका सॼी सिंध आहे बागबान ते हमिलो था कनि टल्टी ते हमिलो था कनि उहा सिंध तमामु वॾी हिकिड़ी अहिड़ी ॾुखंदड़ सिंध हुई बाहि ऐं शोलनि में घेरियल सिंध हुई दर्द में वरतल सिंध हुई जंहिंमें को बि कबीलो 1941 में सिंध जी आदमशुमारी जेका आहे उहा 47 लख आहे ऐं तव्हां तसवर करियो त अरगोननि जे दौर में जॾहिं 25,000 माण्हू हिकिड़ी काह में मारिजी वञनि त इहो सिंध जी आबादीअ जो उन ज़माने में केतिरो वॾो हिसो हूंदो ऐं इहो केतिरो वॾो दर्द हूंदो ऐं उन्हनि माण्हुनि जी जेका घर घाट छॾे वञण जी तकलीफ़ आहे ऐं
हिकिड़ो दफ़ो न आहे, इहा समूरो अरगुननि जो दौर आहे, तरखाननि जो दौर आहे। इन दौर में वतन दोस्त आलिम आहिनि, इन दौर में मखदूम बिलावल घाणे में पीड़ाए थो वञे, मदुल्ला दया ख़ान शहीद थी चुको आहे। इन दौर में आख़ुम नूर मोहम्मद आहे जेको सिंधी ॿोली मदरसनि में पढ़ाइण जे हवाले खां उनखे मनो कई थी वञे ऐं उहो उन जे अॻियां इनकार थो करे, ज़बानूं वॾियूं थी वञनि। इहो जेको दौर आहे, इन खां पोइ असीं तरखाननि खे ॾिसूं था, मुग़लनि खे ॾिसूं था, ऐं मुग़लनि जे दौर में सिंध जे अंदरि उहो साॻियो जेको कीस आहे, क़त्लेआम आहे, उहो जारी आहे। इन दौर में कलोड़ा आहिनि जंहिंजी शुरूआत सिबी बखर परगणे खां थिए थी ऐं मुग़लनि जे ख़िलाफ़ चोटूं खाइनि था, विढ़ूं कनि था। उन में असां कलोड़नि ऐं मुग़लनि जे विच में हिक पासे ॾांहुं असीं ॾिसूं था त उन्हनि जो ठाह ऐं सुलह थिए थो, ॿिए पासे ॾांहुं असीं ॾिसूं था त उन्हनि जा माण्हू जेके आहिनि हितां खणी बखर में या वरी मुल्तान में उन्हनि जे वॾनि खे क़ैद कयो वञे थो, क़त्ल कयो वञे थो। इन भिटाई जे दौर में थोरो अॻियां कलात में सूराब जे अंदरि बिरोइन जी जो उभार थिए थो। असांजे लय पले सदियुनि खां असांजा पाड़ेसी आहिनि बिरोई, ऐं सूराब जा बिरोई इहा सिंधी आहे जंहिंमें बिरोइन जी उनजे बिरोई जेको लोक अदब आहे, ब्राहवी क्लासिकल शाइरी आहे, उन में इन जा आसार मौजूदु आहिनि। इहा शाहिदी मौजूदु आहे। अवली को ब्राहो जदगाल जंग, तुमी को ब्राहो जदगाल जंग। भिटाई जो इहो ज़मानो आहे। नसीर खान नूरी कला जो ताक़तवर हुकुमरान आहे ऐं इहो भिटाई जो दौर आहे। ऐं भिटाई खां थोरो अॻु में असीं ॾिसूं था त इहे जेका बिरोइन ऐं जदगालनि जी बलोचिस्तान में, बलोची अदब में, ब्राहवी अदब में सिंधियुनि खे जदगाल चयो वेंदो आहे, या उनजे अवामी लहजे में जगदाल बि चयो वेंदो आहे, जेको हाणे त उते उनजी माना जेका आहे उहा थोरी ईअं ई आहे जीअं असां वटि ॼट जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हुजे। त इहो भिटाई जो ई दौर आहे, लय पले दौर आहे। इनखे को घणो ज़मानो कोन गुज़रियो आहे। पहिरीं जंग में जेके जदगाल आहिनि या इहे सिंध जूं सरहदूं आहिनि, खुज़दार आहे, मस्तोंग आहे, कलात आहे, त इहे सिंधी हाराइनि था। इहे ॿ जंगियूं तारीख़ी जंगियूं आहिनि जंहिंजो ज़िक्र असांखे बिरावी शाइरी में मिले थो। लतीफ़ हिन खां वाक़िफ़ आहे। इन ई दौर में कलोड़नि जे सिंध ते, उहा सिंध जेका कलोड़ा मुग़लनि खां वठी चुका आहिनि या खसे चुका आहिनि। हिकिड़े पासे ॾांहुं कलोड़नि जी उभरंदड़ ताक़त आहे, ॿिए पासे ॾांहुं मुग़लनि जो ज़वाल पज़ीर समाज आहे, शहनशाहियत आहे, हुकुमरानी आहे, ज़वाल पज़ीर हुकुमरानी आहे। इन ई दौर में असां ॾिसूं था त सिंध ते कलात जा 2 हमला थियनि था ऐं ॾाढर में जंग थिए थी, जंहिंमें कलात जो ताक़तवर हुकुमरान मेहराब खान, मीर मेहराब खान कलोड़नि जे हथां मारिजी थो वञे। इहो भिटाई जो दौर आहे। ऐं इन ई दौर में त असीं ॾिसूं था त हिंदुस्तान जे अंदरि औरंगज़ेब जी कठ मुलायत जेका आहे उहा मौजूदु आहे। तारा शिको क़त्ल थिए थो ऐं पंहिंजो सरमद क़त्ल थिए थो। इहो ई भिटाई जो दौर आहे। 1739 भिटाई जे ज़माने में नादर शाह जी का थिए थी दिल्लीअ में ऐं 1 लख माण्हू नादर शाह क़त्ल करे थो। इहो तमामु वॾो तइदाद आहे। अॼु 1 लख 2 लख माण्हू क़त्ल कंदड़नि जे मथां बैन अक़वामी आलमी अदालत इंसाफ़ में ट्रायल हलनि था। उन्हनि खे इंसानियत जो मुजरिम करार ॾिनो वञे थो। पंहिंजे दौर जो तमामु वॾो ज़ालिम, तमामु वॾो डिक्टेटर नादर शाह दिल्लीअ ते का करे थो। 2 महीना दिल्लीअ जी लुट मार थिए थी, क़त्लो गारत थिए थी। इन थोरो असीं भिटाई खां पोइ ते वेंदासीं त भिटाई जे दौर में डच ईस्ट इंडिया कंपनी ऐं डच ऐं पोर्चुगेज़ जेके आहिनि उहा भिटाई जेका निशानदेही करे थो त लंका लूपे आया या जावा कनि। जॾहिं भिटाई जे दौर जा माण्हू लंका ऐं जावा ताईं वञनि था त पक सां असांखे सम्झ में अचे थो त भिटाई इन सॼे पस मंज़र खां वाक़िफ़ आहे, इन उथल पुथल खां वाक़िफ़ आहे त डच ऐं पोर्चुगेज़ जेके आहिनि उहे इंडोनेशिया ते ऐं हिंदुस्तान जे कालीकट ते, गोवा ते, दमन ते कब्ज़ो करे चुका आहिनि। इन ई दौर में असीं ॾिसूं था भिटाई जे दौर में फ्रेंच जेके आहिनि उहे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हिंदुस्तान जे अंदरि जेके मक़ामी ख़ुदि मुख़्तार रियासतूं आहिनि उन्हनि रियासतुनि जा फ्रेंच जेके आहिनि उहे सलाहकार थियनि था, जंगी सलाहकार थियनि था, सियासी मुशीर थियनि था। असीं ॾिसूं था
त इन ई दौर में सिंध जे अंदरि अरगोन तरखाननि जे दौर में मिर्ज़ा ईसा जे दौर में पोर्चुगेज़नि खे तरखाननि पंहिंजी अंदरूनी खाना जंगीअ में मदद जे लाइ पोर्चुगेज़नि खे घुरायो ऐं जॾहिं ही पाण में ठही वञनि था त ही उन्हनि खे जेका ॾंड जी या जेका मदद जे एवज़ जेका रक़म ॾियणी कई आहे तरखाननि उहा नथा ॾियणु चाहिनि ऐं इन ई दौर में असीं ॾिसूं था त तरखान पोर्चुगेज़ ठटे खे 3 ॾींहंनि ताईं फुरनि था, बाहियूं ॾियनि था, साड़ियुनि था, क़त्लेआम कनि था ऐं ॿेड़ा भरे हितां दौलत खणी वञनि था। मारी मेरा कपिड़ा बग़ल मंझि बंदूक ही भिटाई अलामती तौर ते या सिधो सो जेको इज़हार कयो आहे त भिटाई जे दौर में असांखे नज़र अचे थो त सिंध ऐं हिंद जो जेको कपिड़ो आहे उन ते हिंदुस्तान में इंग्लैंड में पाबंदी हई थी वञे ऐं इन ई दौर में इंग्लैंड में पहिरियों जेको चार्टर ऑफ राइट्स आहे, बिल ऑफ राइट्स आहे, उहो पास थिए थो ऐं इंग्लैंड हिकिड़ो नओं समाज थी उभरे थो ऐं अंग्रेज़ ऐं फ्रेंच ऐं डच जेके आहिनि जदीद दुनिया जा नुमाइंदा थी, जदीद फिक्र जा नुमाइंदा थी सिंध ॾांहुं हिंदुस्तान ॾांहुं अचनि था। असांजे ओड़े पाड़े में जेको कुझु थी रहियो आहे बेटा उन खां चङी रीति वाक़ुफ़ आहे, बाख़बर आहे। ऐं रूस जे अंदरि पीटर आज़म जेको आहे रूस जो पहिरियों उहो ज़ार थिए थो जंहिं रूस खे मॉडर्नाइज़ कयो आहे, रूस खे जदीद कयो आहे ऐं इन ई ज़ार जे दौर में भेटाई जे पंहिंजे वॾे सभ खां टिघे पेत में चयो त के रमी वयूं रूम ते किन वसाया मग़रिब का पार किन समरकंद मूंखे बेत सॼो यादि न आहे त के काबुल वयूं, के कंधार वयूं, के रूम वयूं, किन समरकंद जी सार लधी त आउं सम्झां थो त भिटाई कुर्गी लफ़ाज़ी कोन पियो करे या भिटाई ॿुधल ॻाल्हियूं कोन पियो करे, पर भिटाई खे इहा सभु ख़बर हुई त समरकंद बि आहे, काबुल बि आहे, बुखारा बि आहे, उते तब्दीलियूं अचनि पियूं, उते जेके नई हवा घुले थी, उते जेका नई ज़िंदगी कर मोड़े उथी रही है उहा भिटाई जे अॻियां हुई ऐं भिटाई जो ई दौर आहे। पंजाब जे अंदरि खालसा जो बुनियाद पवे थो, भिटाई जो दौर आहे। भिटाई खां थोरो अॻु जो दौर आहे, गुरु तेग बहादुर खे औरंगज़ेब क़त्ल कराए थो ऐं सिंह यानी सिखनि जे मुनज़िम मज़हब जो पायो पवे थो ऐं इन ई दौर में इहो ई लहे पले दौर आहे जॾहिं पंजाब में रंजीत सिंह 12 सिख लश्करनि खे गॾाए हिकिड़ो ताक़तवर लश्कर ठाहे थो ऐं पंजाब जे अंदरि सिखाशाही जो बुनियाद पवे थो। इहो ई दौर आहे, भिटाई जो दौर आहे। नौशर फेरोज़ हुई ऐं गंबट में खोड़नि ऐं चननि जो अंदरूनी तज़ाद आहे जेको एॾो ताक़तवर थी थो अचे। दाऊद पोटा ऐं कलोड़ा पाण में टकराइजनि था ऐं क़त्लेआम थिए थो ऐं इन ई दौर में असीं ॾिसूं था त दाऊद पोटा जेके कलोड़ा आहिनि, निज पिज सिंधी कबीलो आहिनि ऐं कलोड़ा बि सिंधी कबीला आहिनि, उन्हनि जो पाण में एॾो वॾो तज़ाद थिए थो त असीं ॾिसूं था उहे दाऊद पोटा कलोड़नि खां धार थी शिकारपुर छॾे बहावलपुर जी नई रियासत क़ाइमु कनि था। भिटाई पंहिंजे अखियुनि जे अॻियां 1739 में नादर शाह जे हथां सिपीअ जो जेको परगिणो आहे, इन ज़माने में इहे जेके ईरानी या मुग़ल एम्पायर जेके हुआ एम्पीरर्स हुआ, इन दौर में सूबे के सरकार या फारसी में परगना चवंदा जेके असीं सिंधी में परगणो चऊं था, त इन दौर में असां ॾिसूं था त भिटाई पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिसे थो ब्रावी फेडरेशन वजूद में ईंदे ॾिसे थो। उहा ब्रावी फेडरेशन जेका उन दौर में जे अॼु एंग्लो अमेरिकन साम्राज्य आहे, बर्तानिया ऐं अमेरिका गॾु बीठा आहिनि, उन दौर में कलाब जी रियासत कंधार जी रियासत सां या ईरान सां ईअं इतिहादी हुई जीअं अॼु इंग्लैंड अमेरिका सां इतिहादी आहे। सॼी दुनिया ख़ासि तौर ते नंढे खंड जे मज़लूम जे मथां ईरान ऐं अफगानिस्तान ऐं ख़ासि तौर ते कंधार जूं जेके क़ौमूं आहिनि, उन में असांजा ॿाहिरि असांजा पाड़ेसी कलाब जी रियासत उनजी मददगार ऐं ॿाहबेली थी बीहंदी हुई। इन दौर में भिटाई ॾिठो आहे उहा ब्रावी फेडरेशन जेका वजूद में आई आहे, उन कराची ते कब्ज़ो कयो आहे, उन लसबेले खे पंहिंजी ब्रावी फेडरेशन जो हिसो बणायो आहे। उहा ब्रावी फेडरेशन जेका कलात, खारान ऐं मकरान ऐं लसबेले ते मुश्तमिल हुई, त सिंध लसबेलो अॼु बि आबादी ॿोली कल्चर जे हिसाब सां ख़ालिस निज सिंधी इलाइक़ो आहे ऐं इहो सिंध खां भिटाई पंहिंजे अखियुनि जे अॻियां धार थींदे ॾिसे थो। ऐं सिपी सरकार जेका मुग़लनि खां कलोड़नि विड़ी वरिती हुई,
बखर जे परगणे सां गॾोगॾु सीपी सरकार ऐं सेवण सरकार जंहिं ते मुश्तमिल मियां यारहं मन कलोड़े जी सिंध आहे, भिटाई जे तौर जी सिंध आहे, उहो भिटाई अखियुनि जे अॻियां ॾिसे थो त मीर मेहराब ख़ान जे मार्जिन हिकिड़ो इन्वेटर हो, हिकिड़ो हमले आवर हो, कहा करे ईंदड़ माण्हू, उन हमले आवर खे मारियो आहे, कलोड़नि पंहिंजे वतन जो दिफ़ा कंदे मारियो आहे। पर जॾहिं नादर शाह अचे थो दिल्ली फतेह करण खां पोइ सिंध अचे थो त हू सिंध ते ॾंड में सिंध खां इहो जेको सीपी सरकार जो परगिणो आहे, जेको अॼु बलूचिस्तान जो हिसो आहे, इहो सॼो मैदानी इलाइक़ो ॾाढा ताईं मथे मच्छर जे जबलनि ताईं इहो सिंध जो इलाइक़ो आहे। भिटाई पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिसे थो त इहो सॼो इलाइक़ो सिंध खां नादर शाह हिकिड़े नादरी हुकुम जे ज़रिए धार करे रियासत कलात खे ॾेई छॾे थो। कंहिं शाइर चयो शाम ते ऐ मालिमा बसूरत नादर गिरफ़्त, या हुनजी सोच हुई, पर इहा असांजी कमज़ोरी हुई अंदरूनी तौर ते। भिटाई उन समाज खे ॾिठो आहे, उन सिंध खे ॾिठो आहे, हिकिड़ो एॾो वॾो जीनियस माण्हू आहे जेको इहो सभु लकाव ॾिसे थो। उन दौर में सिंध हुनखे हिकिड़े पासे ॾांहुं बहावलपुर, उहा सिंध जेका मियांवाली ताईं आहे, उहा सिंध जेका माज़ीअ में मुल्तान ताईं आहे, उन थो सम्झां त भिटाई इन सॼी सिंध खे ज़रो ज़रो थींदे विराइजंदे ॾिठो आहे। उनखां उनजी सोच में या उनजे फ़िक्र में या उनजी ॻणतीअ जो या उनजे एसोसिएशन ऑफ आइडियाज़ जो इहा शइ हिसो न थी आहे। भिटाई ॾिसे पियो त हीउ इलाइक़ो हेॾां वियो आहे, हीउ हेॾां वियो आहे। इन ई दौर में असीं ॾिसूं था त शाह इनायत शहीद जंहिं ठटे में जोग शरीफ़ में कम्यून ठाहियो आहे, ऐं शाह इनायत शहीद जेको खेड़े सो खाए जो नारो ॾियण जे बुनियाद ते जेका हारी तहरीक मुनज़िम कई आहे, एॾी वॾी तहरीक आहे जो बाक़ी सिंध जेका कलोड़नि जे हुक्मरानी हेठि आहे, उहा बाक़ी सिंध जा हारी, ख़ासि तौर ते असांजे हिन परगिणे जा हारी दादू ऐं सेवण जा जेके हारी आहिनि, उहे सवनि हज़ारनि जे तइदाद में हितां नकल मकानी कनि था, हितां लॾ पलाण कनि था, टपड़ कनि था, खणनि था। ऐं शाह इनायत शहीद जे हुन में कम्यून में या उनजी जागीर खणी न चइजे, हूअं हालांकि उनखे उहा जेका ज़मीन मिली आहे उहा या हुनजो जेको नारो आहे इहो हिकिड़ो अलॻि सियासी तौर ते बहस आहे। हुनजो नारो मज़हबी बुनियाद ते शाह इनायत शहीद जो अल अर्ज़ु लिल्लाह आहे त ज़मीन ख़ुदा जी आहे, बाक़ी जेको खेड़े सो खाए। त बहरहाल हुनजी उन ज़माने जे हिसाब सां, पंहिंजे दौर जे हिसाब सां इहा वॾी ताक़तवर तहरीक आहे, तमामु वॾी तहरीक आहे। ऐं भिटाई उन तहरीक खे तबाह थींदे ॾिठो आहे, उन तहरीक जो जण बचो नास थींदे ॾिठो आहे। उन तहरीक ते मुग़लनि ऐं कलोड़नि जो गॾियल राताओ ॾिठो आहे, 30,000 खां वधीक उन्हनि कारकुननि जो, उन्हनि हारियुनि जो, उन्हनि जिदोजहद कंदड़ माण्हुनि जो क़त्लेआम ॾिठो आहे। शाह इनायत शहीद जी शहादत ॾिठी आहे। इन ई दौर में औरंगज़ेब जे ख़िलाफ़ खुशहाल ख़ान खटक जी बग़ावत आहे। इन ई दौर में ख़ैबर पख्तूनख्वा में जेके हिन वक़्तु ख़ैबर पख्तूनख्वा सम्झे थो पठाणनि जी, ऐं सभ खां वॾी जेका ताक़तवर तहरीक आहे भिटाई जे तौर में पठाणनि जे इलाइक़े में आख़ुन दरवेज़ा जे पोइ लॻनि, जंहिंखे रोशनायानो गुरज़ंग पश्तो तारीख़ में इन तहरीक द रोशनायानो गुरज़ंग, रोशनायन जी तहरीक सॼो वॾी बग़ावत आहे, उनजे पुठियां वॾो सफ़र आहे, वॾी जिदोजहदूं आहिनि इन ई असांजे इलाइक़े में। ऐं भिटाई सॼे बरे सगीर जी जेके हालतूं हुन में भिटाई ॾिठो आहे, सिंध में ॾिठो आहे, सिंध खे विराइजंदे ॾिठो आहे, सिंधी माण्हुनि खे, सिंध जे अवाम खे जिदोजहद कंदे ॾिठो आहे। सिंधियुनि जा जेके लश्करनि जा लश्कर, कबीलनि जा कबीला क़ुर्बान थिया आहिनि। और इन ई सूरत में भिटाई तारीख़ी पस मंज़र में जेका जिदोजहद जी मुसलसल जिदोजहद जी ॻाल्हि थो करे, ससुई जी ॻाल्हि थो करे, असल में औरत जो किरदार न आहे, कैरेक्टर आहे जेको लाज़िम इन सूरत में वतन सां मोहब्बत जी तक़ाज़ा करे थो, ऐं मुसलसल जिदोजहद जी तक़ाज़ा करे थो, ऐं पंहिंजनि सां न्याज़ ऐं निवड़नि जी तक़ाज़ा करे थो। हलो ऊंचो उतां घणो, ऊंचो उतां घणो, जीअण खे जबल, मरण मुसी हल, पुठीअ तो बंदि कयां। साईं नगर खां पोइ
मुझो ॿियो साल असांजे महिमान मुक़रर रमज़ान दल साहब साईं खां सुवाल आहे त साईं भिटाई साईं जो मौज़ू आहे अवामी मज़ामत में आलमी अदब में मज़ामत जी हिकु अलॻि क़िस्म जी तारीख़ रही आहे। यूनान जे होमर खां वठी फ़लस्तीन जे महमूद दरवेश ताईं, चिलीअ जे पेबलो निरादा ताईं, तुर्कीअ जे नाज़िम नंढे खंड ते ईंदासीं त टैगोर, नज़रुल इस्लाम, बाबा फरीद ऐं लतीफ़ ताईं अवामी अलॻि क़िस्म जा रंग रहिया आहिनि। साईं रमज़ान जो मौज़ू आहे लतीफ़ ऐं अवामी मज़ामत। तव्हां खां सुवाल आहे त भिटाई जेका अॼु जी जेका सियासत हले थी, मौजूदा सियासत में तव्हांखे लतीफ़ मज़ामत जो रंग नज़र अचे थो ऐं भिटाई उन में केतिरो कामयाब थियो आहे? हिन गॾिजाणी जो इंतज़ाम करण वारा दोस्त ऐं आयल भाइर भेनरो सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां जी लतीफ़। साईं अॻ में ई ॻाल्हि जोड़ियो वेठो आहे त मज़ाहिमत जा कई रंग आहिनि। रुगो हथियार खणी विहण, ज़ालिम जे ख़िलाफ़ हथियार खणी विहण रुगो विढ़ण मज़ामत न आहे। मज़ाह कई रंग आहिनि, सभु पढ़िया लिखिया। साईं पेबलो नरोदा जो नालो बि खणी वियो। उनजी मज़ामत छा हुई? भुख हड़ताल। ऐं उन भुख हड़ताल में ई हुन वफ़ात करे छॾी। पंहिंजी उहा हड़ताल, पंहिंजो उहो मज़ामत जो तरीक़ो जारी रखियाई। हिकिड़ो संगरुन में ॿधल या काल कोठड़ी में बंदि माण्हू कहिड़ी क़िस्म जी मज़ामत कंदो? इहा ई कंदो जीअं मारवी उमर जे कोट में कई पई। जे लूण लिंगन लाई मुंह कुरगे न कयो अहिड़ो कोझो कम, जा दावा दम तां पिरत पवारसी। सो ईअं ई आहे, मज़ामत जो को हिकिड़ो रूप न आहे, मज़ामत जा कई रूप आहिनि। मारवी जेकी भुख हड़ताल कई पे, हर शइ उमर जी ठुकराई पे, कुझु बि क़बूल न समझी मज़ामत। तव्हां सभई तारीख़ुनि में पढ़ी चुका आहियो त अहिड़े क़िस्म जी मज़ामत कंदे पेबलो नरोदा पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई वियो। रही ॻाल्हि, थोरो असांखे ॾिसणो पवंदो त लतीफ़ जी शाइरी मंझि मुख़्तलिफ़ किरदार आहिनि, मुख़्तलिफ़ रूमानवी दास्तान आहिनि। बहरहाल शुरू खां आख़िर ताईं हुनजी शाइरी मंझि जेकी मवाद मौजूद आहे, सभ खां पहिरीं उहो ॾुख आहे। मुआशरे में मौजूद ॾुख जा कई क़िस्म आहिनि जेके माण्हू खे मज़ाहमत ते मजबूर कनि था या माण्हू पैदा कनि था। असां जेकॾहिं लतीफ़ जी शाइरी में वेंदासीं त असांखे अहिड़ा कई फैक्टर नज़र ईंदा। मिसाल तौर, हिकु जॻह ते लतीफ़ दांह थो करे, रड़े रेबारण रो चुको धाड़े टोलो वठियो तॾहिं कंहिं रेबारण जा ढोर काहे, रिढूं बकरियूं काहे, लाखो खुरे थियो रवानो। हाणे उन्हनि जा मासूम फरड़ा उहे पंहिंजे माउरनि लाइ रोन पिया, उहे फरड़ा। ऐं गॾु रेबारण जेका आहे उहा बि दाहूं करे पई, मातम करे पई। अवाम खे मूंसां ही ऋण थियो आहे। रड़े रेबारण रोए, वाड़े पायो वछड़ा, कड़ा वेण खंघार खे चंचल उभी चोए, विचां क़ौम पोए लाखो लोड़ा उड़सी। ऋण बढ़ियो पियो आहे।
बे पासे लतीफ़ जी शायरी मंझ असां खे ओञाण मिले थो झिॼां पसियो झोक आयल संघारनि जी, झिॼां पसियो झोक आयल संघारनि जहां मटन मोक लूणे मथां लोक लाखे लख लगाया। यह सूरत हाल बनी पई है मुआशरे जी। को माण्हू सलामत कोने, कंहिंजी जान माल इज्जत सलामत कोने, खूह तां न्याणियूं खयूं पियूं वञनि। जीअं अॼु जे दौर में बि ज़ोरी असां जूं न्याणियूं खयूं पियूं वञनि। छा मारू जो मिसाल इन में न आहे? लतीफ़ जी शायरी में पढ़ी ॾिसो छा आहे। उन खां पोइ गुज़रे मारू जे माइटनि ते छा थी गुज़रे, नथा सोचीनि त हाणे छा करणु घुर्जे, नेठ छा कजे। ही एॾो असां सां ऋण थी वियो आहे, एॾो वैल थी वियो आहे। पुठियां छा थो थिए जो उन्हनि जूं जेके सतियूं आहिनि, कुंवारियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, लॼ भरियूं तां पाणी भरण छॾे छॾी, सरतियन सिंजण छॾियो, सिंजण पाणी भरण, सरतियन सिंजण छॾियो, सतियन ॻाल्हि सुई वीचारी छॾे। एॾा ज़ुल्म थींदा पिया। सरतियन सिंजण सुई माड़े जी माड़ियन में अॻे कान हुई, उमर आऊं न मुई इन ओ फलिया, आऊं इन महीने खां अॻे ई मरी वञा हा, जो हेॾो सारो ज़ुल्म थिए पियो। इन क़िस्म जा कई ज़ुल्म, अनेक ज़ुल्म जूं वारदातूं असांखे लतीफ़ जी शायरी में मिलंदियूं, जेके कंहिं मज़ाहमत जे उभरण जो सबब बणजनि थियूं। ऐं लतीफ़ जी पंहिंजी शायरी मज़ाहमत ते उभार, जॾहिं लाखो ये फुर लुटूं ये मज़ालिम लाहे थो ॾे, तॾहिं लतीफ़ पाण चवे थो उन वक़्त जा सगारा कबीला जेके उन रेंज में आहिनि जितां खां लाखो ये वारदातूं करे पियो। लाखो गाड़ीअ जो, शेखाणी गाड़ीअ जो। हिकु बैत में लतीफ़ साईं तन भी याद ॾियारे थो, पंहिंजो ॻोठ भी याद ॾियारेस थो त बद धाड़े थिए खां पोइ वरी इन पासे लोणो ई कोन्हे आयो। लाखा लखे ॾींहं गाड़ीअ रे कीअं गाड़ीअ, गाड़ीअ में निपुणो वॾो थियो हो। ऐं शेखाणी गाड़ी केॾो ख़ूबसूरत टुकड़ो आहे, केर बदीन जे उन आख़िरी 0 पॉइंट खां अॻिते मटे त वञी ॾिसे, उहो केॾो सुहिणो टुकड़ो आहे। लाखा लखे ॾींहं गाड़ीअ रे कीअं गाड़ीअ, मथां पिया मींहं वाटो फुलनि छाई। उन गाड़ीअ खे विसारे रुगो ज़ुल्म जे जुनून में लाखो गाए पियो। हलो ज़ुल्म त थिए पियो। हाणे अवाम केतिरा ॾींहं सुम्हे, जेकॾहिं सुती पए त लतीफ़ खे इहा ॻाल्हि नथी वणे। लतीफ़ उन्हनि जाड़े जन खे समन जे हिकु लुक जाड़े जन खे चवे पियो, जागो जाड़े जा समा सुख में सुम्हो, जागो ऋण भरियो पियो आहे, जागो जाड़े जा समा सुख में सुम्हो, पसो आ पारियां लाखो तो लोड़ियूं करे। लाखो अवां जे तरफ़ खां, अवां जे तर में, अवां जे पार में लोड़ियूं पियो करे, धाड़ा पियो हणे, वैल मचाए वेठो आहे। लतीफ़ उन्हनि खे मज़ाहमत ते उभारे पियो। ऐं वरी मथां इहो बि ॿुधाइनि पियो त सरहा ॾिठम से जिन साञाए सिराण सी, सिराण उहा जिते तलवारूं तिखियूं कयूं वेंदियूं आहिनि। जिन उन सिराण खे संभाले रखियो ऐं उन जो जेको ऐसो बहितरीन इस्तेमाल कंदा रहिया, यानी पंहिंजूं तलवारूं तिखा कंदा रहिया, मूं उन्हनि खे सरहो या ख़ुशि ॾिठो आहे। लतीफ़ चए थो सरहा ॾिठम से जिन साञाए सिराण सी, तेग तिनी जी खे कट न लॻे कॾहिं। इन नमूने सां लतीफ़ जी शायरी में जेको मवाद पियो आहे, उहो हर क़िस्म जे ज़ुल्म, नाजाइज़ी, बर्बरियत, बाज़ारुनि जी वीरानी जी बि ॻाल्हि करे थो। जंहिं सुर में वींदा जिते जिते वीरानी जो ज़िक्र आहे, तबाहिनि जा ज़िक्र आहिनि, उत लतीफ़ चवे थो न से वोण वणनि में न से कातारी, न को वणनि बूटनि में साॻियो कप रहियो आहे, न को उहे कतण वारियूं ई बचियूं आहिनि या रहियूं आहिनि, जेके सनू धागो, सुहिणो धागो, लसो धागो कतींदियूं हुयूं। न से वोण वणनि में न से कातारियूं, पसियो बाज़ारियूं हींअड़ो मूं लूण थिए, बाज़ारियूं वीरान थी वयूं। ये सॼा मंज़र एक शायर, एक हसास माण्हू जी दिलि ते झोरे रहिया हुआ।
पोइ हू पंहिंजे ॾींहं जे माण्हुनि खे चवे थो त उथो ही जेके ज़ालिम टोले जा हुकुमरान आहिनि माण्हू आहिनि उन्हनि जा पालतू गुंडा आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ उथो जेकॾहिं हू काह कनि था इन्वेट कनि था राताओ हणनि था तॾहिं बि उन्हनि सां विड़ो असली बख़्श न कयो तॾहिं चवे थो जागो जाड़े जा समा सुख मसूम पसो आ पारियां लाखो थो लोड़ियूं करे अॻिते हली इहो बि चवे थो सूरे मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार हण भाला विड़ भाकुरे आॾी ठाल मंढार मथां तेग तरार मार त मतारो थिए सां ते विड़ पर भाकुरे बि विड़ एस ताईं जो लतीफ़ चए थो हथे पेरे मूनड़े विड़ी जी वेरीअ सां जेस ताईं बि तुंहिंजो वस लॻे तोखे वेरीअ सां विढ़णो आहे ईअं लतीफ़ साईं जी शाइरी जो मवाद जेको आहे सो मज़ाहमत करण जा सबब बि ॾेखारे थो त ही सबब अथव ही हालात अथव इन हालत में अव्हांखे ई कुझु न कुझु करणो पवंदो ऐं कंदा तॾहिं कुझु थींदो जेकॾहिं तव्हां कुझु बि न कंदा सुते न सरंदे आहे कर पचार पीढ़ीअ जी विहामी वेंदे आहे घणा हणंदे हथड़ा सुभाणे जॾहिं ही गुज़री वेंदई न घड़ी पोइ तूं हथड़ा हणंदे पोइ हाय हाय कंदे मातम कंदे उहो कम जो न आहे हींअर वक़्तु आहे हींअर घड़ी आहे इन हवाले सां लतीफ़ जो हिकिड़ो ॿियो बैत बि यादि अचे थो सुबह करी सो अॼु करी सो हाण यानी इन मामले में तव्हां देर न करियो लतीफ़ साईं पंहिंजी जेको आहे सो हिदायत ॾे पियो रहनुमाई ॾे पियो त कंहिं चङे कम में देर न करियो अव्हां ॾिसी चुका आहियो उहो भलो कमु आहे उहो सुठो कमु आहे उहो फ़ाइदेमंद कमु आहे त पोइ सुभाणे करी सो अॼु करी सो हाण मतां ई महिराण काहे हणनि कुन में रही ॻाल्हि मज़ाहिमत जी ॻाल्हि रही त लतीफ़ चवे थो त मज़ाहमत करण वारा जेके आहिनि उन्हनि जा बि क़िस्म आहिनि हिकिड़ो क़िस्म उन मज़ाहमत करण वारनि जो उहो आहे जेको सफ़ा साऊ आहे सफ़ा सपूट आहे जेको वेड़ जे मामले सां लतीफ़ साईं जो कंदो आहे बैत लगंदो आहे उनमें लतीफ़ साईं चवे थो हणण हकलण बेली सारण मांझा ई मरक यकीनन सतार सुमरो या साईं नंगर चना असां मां को बि हिकिड़ो या असां टे गॾिजी कंहिं गबरे ज़ालिम कंहिं वॾो लश्कर रखंदड़ ज़ालिम उनम जा पंहिंजे मासूम आवाम खे आजो कोन करे सघंदासीं उन लाइ बेली खपनि उन जे लाइ उन्हनि खे सारणो आहे उन्हनि गॾु करणो आहे त जंग मंझि में ईअं ई थींदो आहे हणण हकलण दुश्मन खे हणणो पए पंहिंजे वेठ खे हकलणो पए हणण हकलण बेली सार मांझियां ई मरक विझन तान फ़र्क़ रुक वहंदी रांद में असांजा दोस्त सियासतदान के सम्झंदा आहिनि इनकलाब अची वेंदो आऊं सम्झां थो त उन्हनि खे वरी पंहिंजी इन सोच ते नज़रसानी करणु घुरिजे ही उहा शइ न आहे जेका को अकेलो या चंद माण्हुनि जो गिरोह इनकलाब खे आणे सघे इन लाइ ॿेलियुनि जी वॾी ज़रूरत आहे इंतिहाई ज़रूरत आहे जंहिंखे असांजा कई साथी माज़ी में नज़र अंदाज़ कंदा रहिया आहिनि ऐं हाणे न थियणु खपे त पोइ लतीफ़ जो इहो बैत हर कंहिंखे हटाइणु घुरिजे त हणण हकलण बेली सारण मांझियां ई मरक विझन तान फ़र्क़ रुक वहंदी रांद में पोइ इन क़िस्म जा माण्हू जेके आहिनि उन्हनि में बि सभु सपूट या साऊ न हूंदा आहिनि पर के सपूट हूंदा आहिनि जेके सपूट घर जा पलियल हूंदा आहिनि तालीम हूंदी आहे जेके सपूट माण्हुनि जी सोहबत में हूंदा आहिनि उहे सपूट बि हूंदा आहिनि किले वेर कटक में साऊ सभु न हूंदा पिड़ ते सेई पून मोटण जिनी मेहणो उन्हनि लाइ मोटण मेहणो हूंदो आहे उहे घर वेंदा आहिनि कहिड़ो मोह खणी वञनि
घर जो हर भाती उन्हनि खे अलाए छा जो छा चवंदो आहे, घर जो भाती ठहियो ओड़ो पाड़ो छा चवंदो आहे। उन जूं वहूं, उन्हनि जूं वनियूं, उन्हनि जूं घर वारियूं, उहे उन्हनि पंहिंजे वरनि खे चवंदियूं तूं मरी वञ जंग में, अमर थी वञ, शहीद थी वञ, पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई छॾ, ऐं तुंहिंजे लाइ रोआं उहो भलो आहे, मोटी आहे उहो भलो न आहे। मर मरी आऊं रोई मोटी आओ मकांत, कचन वॾा पांद जीअण थोरा ॼणा। उन्हनि जे औरतुनि, उन्हनि जे घर वारनि वञनि जी बि इहा तालीम आहे, जेके पाण बि विढ़ण लाइ मज़ाहिमत करण जे लाइ तयारु आहिनि हर मैदान ते, जीअं असां सां गॾु बि असांजूं भेनरूं गॾु आहिनि, त उहे पंहिंजे वरनि खे बि इहा ई तालीम ॾियनि थियूं त तूं त मोटी ईंदे ई जेॾियूं ई सरकियूं मूंखे ताननि सां छीनी छॾियूं। इन्हनि घरनि जा माण्हू आहिनि जेके साऊ हूंदा आहिनि या इन क़िस्म जे सोहबतुनि में पलजंदड़ रहंदड़ दोस्त, उहे साऊ थियनि था, उहे सबूत थियनि था, ऐं उहे कंहिं बि सुर्ख इनकलाब जे लाइ वॾो सरमायो हूंदा आहिनि। जेकॾहिं असां सुर्ख इनकलाब जी ॻाल्हि करियूं, लाल इनकलाब जी ॻाल्हि करियूं या ॻाढ़े रंग जी ॻाल्हि करियूं, त लतीफ़ साईं जिन रंगनि खे घणो ॻायो आहे सो सभ खां वधीक लाल रंग, सो सभ खां घणो लाल रंग खे ॻायो अथसि। जिते ॾिसो जी जिते बि ॾिसो, ऐं अहिड़ा माण्हू उन्हनि खे दुनिया या धमकी हटाए न सघंदी आहे, उन्हनि खे दुनिया जी का बि लालच या ख़ौफ़ पंहिंजे साबित क़दमीअ तां हटाए न सघंदो आहे। खुंभ न खारे तंहिंखे जो हालारी आहे, हाला जो कपिड़ो जेके हाला खां रंगावत गाड़ी रंगावत कयल लालाई चाढ़ियल अथसि, उनखे इहा लालच या ख़ौफ़ पंहिंजी जाइ तां हटाए नथो सघे, उन जो रंग माठो नथो करे सघे। खुंभ न खारे तंहिंखे जो हालारी होए, तोड़े धोबी धोए, लाला तब लालाई न लाए। जी बाबा बाबा जी ज़बरदस्त। शाह लतीफ़ पंहिंजे मज़ामती फ़िक्र में, मुख़्तलिफ़ सुरनि में ऐं मज़ामती फ़िक्र में औरत जी घणे भाङे चूंड कई आहे। उन जा के ख़ासि सबब, जीअं सभु नंगियूं थी निकिरो, लालच छॾे लोभ, सुपिरिया जी सोभ, निंडूं कदे न मिले, ससुरी लंघियो सो मर्द जे मात कया, अहिड़े क़िस्म जा जेके शेर आहिनि। साईं जीअं ॿ बैत ॿुधाया आहिनि, ईअं आऊं ॿ ॿुधाए छॾियां। आऊं भिटाई जे हवाले सां हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियां त अहिड़ी आहे जीअं बानीअ खे बाई चवां। असां वटि सिंध में आम रवाज आहे त सैयद घराणे खे ऊचो घराणो सम्झियो वेंदो आहे। जॾहिं को सैयद सैयद घराणे में शादी कंदो आहे त उन औरत खे बीबी सॾियो वेंदो आहे, पर जॾहिं सैयद घराणे खां ॿाहिरां शादी कंदो आहे, असांजे लाड़ में इहो ई रवाज आम आहे त उन औरत खे वरी बाई सॾियो वेंदो आहे। बाई जे बारे में इज़हार पे करे, एतिरी भोरी आहियां जो हुनजी त कंहिं तरह लाइक़ न आहियां, पर हक़ीक़त हू आरीजाम जो औलाद, हू आरीजाम जो औलाद आहिनि, हू होत आहिनि, हू बलोच आहिनि, ऐं बांभणियाणी आहिनि। छो जो ससी बुनियादी तौर जी ॿुधाए थो त बांभण हुई, काठ बांभण हुआ, सेवण खां दरिया में लोड़े रवानी कई हुई, वञी पुनू जे पले पई। सो आऊं जेका आहियां सा होत पुनूअ जी बाई बि न आहियां, मुंहिंजी हैसियत त सफ़ा बानी वारी आहे, ऐं मुंहिंजी ख़ुशफ़हमी इहा आहे जो आऊं ख़ुदि खे बाई सम्झी वेही रहियसि। आऊं केॾी न भोरी आहियां, आऊं त अहिड़ी आहे जीअं बानीअ खे बाई चवां। पुनू थे पर्ट थियो, पुनू पर्ट थियो हो, पर्ट धोबीअ खे चइबो आहे, पुनू पर्ट थियो हो, पुनू धोबी थियो हो, पुनू कपिड़ा धोता हुआ। लतीफ़ चवे थो गॾियो धोबी न धोए पुनू पार जो हथ में,
गॾियो धोबिन हथ में नाम जो कासिद आयो ई कामिल कम न संदो जी बस पछाड़िए पोते पोतियूं त ससुई चेती त आऊं एतिरी बोरी आहियां पर मुंहिंजे लाइ करे जेको धोबी थी अची कपड़ा धोण बीठो ऐं आऊं जो हैसियत बानी जी कोने पाण के बाई समझो वेठी आहियां सो इन एतिरो सादो माण्हू साईं अलाए कहिड़ा कहिड़ा सुवाल खयो थो वे जिन जो वॾो तारीख़ी पस मंज़र आहे इन शइ ते सोचींदासीं त असांखे पूरे ॾखण एशिया जी शाइरी ते नज़र फेरणी पवंदी ऐं शाइरी जी शुरूआत जेका लोक शाइरी खां थिए पई उन ॾांहुं बि असांखे वञिणो पवंदो लोक शाइरी असां खणी छॾियूं सिंधी शाइरी जेका लोक शाइरी असां ॿुधी आहे आई मुंहिंजो छलड़ोड़ी किरी पियो खूह में लोटो मांखे आणे ॾे मुंहिंजे खीर पीअण जो लोटो भेनरड़ी मूं त सुई विञाई इएं एतिरा त असांजा लोक गीत आहिनि सभिनी में तव्हां ॾिसो त औरत जे प्यार जी ॻाल्हि हूंदी औरत जे दुख जी ॻाल्हि हूंदी औरत जे दर्द पंहिंजे विछोड़े जो इज़हार पई करे जंहिं लोक गीत खे तव्हां ॾिसंदा हिन ॾखण एशिया जी जंहिं ॿोली में 80 सैकड़ो खां मथे असांजो जेको क़दीम शाइरी आहे उन में दुख ख़ुशी दर्द विछोड़ो जेको इज़हारियल आहे सो आहे ई औरत जो इहो इज़हार लतीफ़ खां अॻे बि थींदो रहियो आहे इहो इज़हार राधा जा जेके ॿोल आहिनि कृष्ण जे लाइ उन्हनि में बि थींदो रहियो आहे जेको अॼु खां 2500 साल अॻे हो इहो इज़हार मीराबाई जे भजननि में बि थींदो रहियो आहे इहो इज़हार सिंध में बि आम जाम थियो आहे लतीफ़ खां शायर हुआ उहे कंदा विया आहिनि त असां वटि गीत शाइरी गायकी इहा ईअं सम्झो त ॾखण एशिया में इन जी शुरूआती औरत खां आहे इन मामले में औरत अज़ीम हस्ती आहे ऐं उन ई इन गीत ऐं शाइरी में शुरू में लोक गीतनि जे तौर पंहिंजो दर्द ॻाइणु शुरू कयो जेकॾहिं क्लासिकल को दोस्त ॿुधंदड़ आहे क्लासिकल ख़्याल ठुमरियूं दादरा इन्हनि खे तव्हां ॿुधी ॾिसो त उन्हनि जी पोइट्री छा पई चए मोरा पिया मौसू बोले ना अख जतन कर हारी में तो हाणे हाणे मशहूर थी आहे ठुमरी जेके तव्हां ॿुधो औरत जे दर्द जी तव्हां त शाइरी में ॾखण एशिया में शुरू खां ई क़दीम दौर खां वठी इहे ठुमरियूं जी इहे दादरा इहे कजी होरियूं ये क्लासिकल बंदिशूं पंज जो ॾखण एशिया जो रवाज है उन जगह ते जेकॾहिं लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में औरत खे मतबरो रखे थो इन ते का बि हैरानी कोन्हे ॿियो इहो आहे त औरत असांजी माउ बि आहे भेण बि आहे न्याणी बि आहे अज़ीम हस्ती आहे औरत खां सवाइ हिन संसार जी सूंह बि आहे औरत खां सवाइ हीउ संसार आहे छा कुझु उॾाम दरबारी है इहो कुझु बि न आहे उन जगह ते लतीफ़ जेकॾहिं औरत जी अज़मत उनखे ॻाए थो थ्रू त असांखे त हिन ते ख़ुशी आहे लतीफ़ ॾाढो भलो कयो के माण्हू फेमिनिस्ट वॾे में वॾो फेमिनिस्ट शाइर बि लतीफ़ खे सम्झनि था मुंहिंजी निगाह में त ॾखण एशिया पूरे मंझि वॾो मौज़ू वॾो दर्द शाइरी में औरत जो ई दर्द रहियो आहे जी साईं हिकिड़ी ॻाल्हि असल में भेटाई जी महफ़िल आहे लतीफ़ी फ़िक्र ज़रूरत आहे ऐं सब्र जी ज़रूरत आहे दोस्तनि जूं पर्चियूं बि अचनि थियूं ऐं उन्हनि टाइम जी नज़ाकत खे बि ॾिसणो आहे इंशाअल्लाह वरी के ॿिए भेरे वरी दावत ॾींदासीं 2-4 साल हुया जेका ॻाल्हि आहे त लतीफ़ अॼु बि अज़मत जी मेराज ते पहुतल शाइर आहे उन जा नगर जे लाइ उन जा मोरकात कहिड़ा आहिनि सबब कहिड़ा बावजूद बि शाइरी जो हुगा ताज़गी असांखे ताज़ी महसूस थिए थी ऐं मुस्तक़बिल में बि रहनुमाई कंदड़ शाइर नज़र थो अचे साईं नगर लाइ सुवाल आहे इहो मुख़्तसर पेश कजो सर हिकिड़ो साईं ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में भेटाई जे दौर जो समाज उनजे जेके आस पास ॿियूं क़ौमूं ॿिया समाज ॿिया वतन उन्हनि जी जेका हालत हुई उहा भेटाई जे अखियुनि जे अॻियां हुई माण्हूअ जी आम माण्हूअ जी औरत जी मर्द जी ॿार जी बचे जी सभिनी जी उन हालत खे ॾिसी हुन
पसियो बाज़ारियूं हींअरो लूण थिए इहो जेको हींअरो लूण थियण जी कैफ़ियत आहे उहा अॼु उहो समाज अॼु बि आहे। ऐं नसीर ख़ान नूरी वॾो ताक़तवर हुकुमरान आहे, उन हुकुम जारी कयो आहे ॿिनि माण्हुनि जे लाइ ख़ासि तौर ते कला जे बाज़ारनि में त हिंदू पंहिंजी सुञाणप ज़ाहिर कंदा, हिंदू कारोबार कनि था, उहे पंहिंजी सुञाणप ज़ाहिर कंदा। ॿियो ज़िक्रनि जे लाइ उन हुकुम जारी कयो आहे त इहे इन्हनि माण्हुनि जो खाइण पीअण धार हूंदो। माना असांखे ख़ुदि हिते सिंध में बरे सगीर में एशिया में मज़हबी इंतहा पसंदी मुआशी न बराबरी ऐं हिकिड़े पासे न इहे ॿिए पासे न तव्हां ॾिसो शायद शहीद न पासो इहो बि आहे त कलोड़नि जी जेका ख़ुदि तहरीक आहे उन ते रिसर्च आहे त उहा जेका उन्हनि जो दाइरो उहो कलोड़ा जेके बि ज़मीनूं कब्ज़े में आणींदा हुआ ज़मीन कंहिंजी मिल्कियत कोन्हे, उहो त पंहिंजे माण्हुनि खे विराए ॾींदा, उन मां हिकिड़ो हिसो खणंदा जेको हिसो गॾियल हूंदो त हीअ हिन मां ख़र्च हलंदो, लंगर हलंदो, हिन मां माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। त इन हिक माना में त कलो बराबरी जा शायद शहीद तबक़ाती बराबरी की सिद्ध असांजी जी औरत असांजो जो ॿार असांजो समाज उन तकलीफ़ में जाए जेसी ताईं उहो दर्द उहा तकलीफ़ हिकिड़ो पासो इहो आहे, फिक्री पासो इहो आहे, जेसी ताईं इहो दर्द इहा तकलीफ़ इहा ज़िल्लत न बराबरी मज़हबी इंतहा पसंदी माण्हुनि खे मज़हब जे नाले ते फ़िरक़े जे नाले ते काफ़िर करार ॾियणु क़त्ल करणु माण्हुनि ते फ़तवाउनि जा उन ज़माने में फ़तवाऊं जारी थियूं पयूं, उन ज़माने में इहे कारोबार थिया आहिनि। नादर शाह दिल्ली जे क़त्लेआम खां अॻु में जेको ख़त लिखियो आहे उन ख़त पूरे यकीन सां चवां थो त हीउ जेको क़दम आउं खणी रहियो आहियां इस्लाम जी सरबुलंदी 1 लख माण्हुनि जो कातिल इस्लाम जी सरबुलंदी जी दावा सिंध ते कब्ज़ो अरगो खान इस्लाम जी सरबुलंदी जी दावा कंहिं बि वतन ते कहे वई कंहिं बि माण्हू खे क़त्ल करे छॾियो। अॼु उहो ई कमु, अॼु उहो ई जुठियूं, उहे ई ताजियूं, उहो ई ज़ुल्म, उहा ई ग़ुलामी आहे, अणबराबरी आहे, नाइंसाफ़ी आहे। का न्याणी शरीयत जे नाले में क़त्ल कई थी वञे। अॼु हिकु प्रोफेसर जे फांसी जो ऐलान थियो आहे, बहालपुर इस्लामी यूनिवर्सिटी जो प्रोफेसर उनजे मथां ब्लास्फेमी जो इल्ज़ाम अदालत हुनखे 10 साल क़ैद ॾंड ऐं हुन खां गॾु फांसी सज़ा जो ऐलान कयो। मां ॻाल्हाईंदे मूंखे भउ थो थिए, मां ॻाल्हाए नथो सघां, माना इज़हार जी आज़ादी कोन्हे का हिन समाज में। घुट ऐं बूसट लतीफ़ छो न ज़िंदा रहंदा, लतीफ़ मूं जे तव्हां जे असां सभु माण्हू जी मज़लूमियत जो तर्जुमान है, माण्हू जे भाईचारे जो, बराबरी जो, इंसानी समाज। उहो इंसानी समाज न को आणियो जनावर या रोड़ियो रता गुल जॾो हाफ़िज़ आहे न का झल न पल सबको पसे प्रिय खे राव न हूंदो, महसूस न हूंदो, टैक्स न हूंदो, अहिड़ो समाज जेको बराबरी जो समाज उन समाज जी भिटाई ॻाल्हि आहे। बाक़ी हिकिड़ो पासो ॿियो जेको दोस्त कोन्हे को तव्हां साईं खां सवाल कयो त औरतुनि जे हवाले सां हिकिड़ो त साईं ॾाढो सुठो ॿुधायो, इहा असांजी शाइराणी रवायत आहे। असांजी फारसी शाइरी जी रवायत में महबूब मुज़क्कर अगर आ तुर्के शीराजी दिल यार दस्ते मारा जे यो तुर्कन जो छोकरो पांजी दिल मुझे हथन में दे बयखाल हिंदू बख्शम समरकंद बुखारा तो ने एकड़े तरह ता समरकंद बुखारा कुर्बान करे छने उन्हन जो महबूब मुज़क्कर पर भेटाई जो ऐसा जी शायरी जो भक्ति तहरीक जो हिंदी शायरी जो पंजाबी शायरी जो असा जो महबूब जो औरत है, औरत पान आशिक है और औरत यानी शायरी जो मेन कैरेक्टर जो है वो असा जी रवायत है। शायना मियो शायना ज़माने में 80 साल जी उम्र जो शाही सो शाकरी बुलड़िया वारो असा जो संजय रवायत इसाक आंग थोड़ा सा दादू दयाल जी सिंधी शायरी आ जाती सिंध में कौन छपिया कौन आई और जी थोड़ा सारी बेटाई का आगे हेडो सारो वर्षो है असा जी पंजी असांजी पंहिंजी शायरी जो वर्षो आहे। ॿियो पासो इहो आहे त समाज जी ज़माने में मज़लूम तरीन किरदार जेको ही 30,000 माण्हू जेके मारिजी पिया विया भिटाई जे तौर में कबीलनि जा मर्द मारिया पिया तकलीफ़ कंहिं पे ॾिठी बच्चा कंहिं पे पालिया लॾा कंहिं पे खया ॿार कंहिं पे ॼणिया सूरमा कंहिं पे संभालिया उहा त औरत तंहिंजे करे भिटाई औरत ॿिनि माण्हुनि में वॾो किरदार आहे। हिकिड़ो त उहो मज़लूम आहे, ॿियो ख़ुदि असांजी शाइरानी रिवायत आहे। बाक़ी भिटाई किथे किथे ससुईअ लंघियो सो मर्द चए मात के आहे इहा ॻाल्हि ज़रूरु कई आहे पर भिटाई ससुई जा पर खाओ
भिटाई वरी सबक सिखण लाइ औरत खे वरी मर्द जे पुठियां लाइ थो किथे किथे भिटाई मेल शाउनिज़म जो शिकार ज़रूर थियो आहे। मुंधन मंझा तन मुंधन मंझा तन पसी लक लुडन जे चापर खाओड़न सापर सिखी ससरी मुंह मुझो सुमरा मर मेरो ही होए मता चोए